दुनिया चंड ते पहुची वई पर असांजे सिंध मां मटा सटा वारी रस्म रुकिजी न सघी। शायदि उहो ई सबबु आहे जो 20 साल अॻु नेवी चक जे रवासी इमदाद अली महर पंहिंजी न्याणी इन आसरे ते शब्बीर महर खे ॾिनी त हुनखे पुट जी औलाद नंढड़ी हुई। हुन सोचियो त जॾहिं मुंहिंजा पुट वॾा थींदा त एवज़ वठी पंहिंजा पुट परणाईंदुसि। ख़ैर सां जॾहिं इमदाद अली महर जा पुट वॾा थिया त हुन पंहिंजे पुट लाइ न्याणी जी घुर कई ऐं शब्बीर महर पंहिंजी न्याणी इमदाद महर जे पुट खे मङणी करे ॾिनी। जॾहिं शादी जो वक़्तु आयो त हू फ़ौरन फिरी वियो ऐं पंहिंजी न्याणी जो निकाह कंहिं ॿिए सां कराए छॾियो। इमदाद महर चार चङा वठी जॾहिं शब्बीर महर वटि पहुतो त हुनखे राज़ी करण जो दिलासो ॾेई मोटायो वियो। असां 50 साल खां वठी हिते वेठल आहियूं। असांजी मिटी माटी ग़ुलाम शबीर सां थियल हुई। छोकिरी जवान थी असां घुर कईसीं। उन जी वजह असांखे आसिरे में रखी निकाह करे छॾियूं। जीअं निकाह के असां अलीगढ़ ख़ान सरदार ॾे वियासीं। उन जे बदिरां ख़त जीअं आयो तीअं असां ते पुलिस करे छॾे। पुलिस करे फिरियाद कई। असां ते फिरियाद करे असांखे पुलिस करे असांखे ब्लैकमेल असांजो कोई धणी साईं कोन्हे। अलीगढ़ ख़ान सरदार आहे। असांखे वेहण वारा विञाए छॾी अथई। मां ग़रीब आहियां, मां ॿाहिरि निकिरी कोन सघां थो, सम्झे। अब असांजी मदद थिए। अलीगढ़ ख़ान सरदार आहे। हे मूंखे पुलिस कराए बिलन करे माना तव्हां ते फरियाद कई अथई साईं। असां ते पर 4 चक्कर 5 चक्कर फरियाद असां काॾे निकिरी। तव्हां ते फरियाद उन वक़्त में कई जॾहिं तव्हां सरदार अलीगढ़ ख़ान खां चिठी वठी आया। हा, ख़त वठी आया त तीअं असां ते फरियाद करे छॾी। असांखे आसरे में रखी। हुन जा मददगार घणा ई माना साथी आहिनि, असांजो कोई बि न आहे। हुन अलीगढ़ ख़ान महर DIG सखर IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मूंसां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मोहम्मद इसहाक़, क़ौमी हक़ीक़त, माथेलो मूमल जी माड़ी।